वजीराज़म इमरान खान चयो आहे त मुल्क अंदर 1970 खां सवाइ समूरियुनि चूंडनि में धांधली थी आहे। पॉलिंग ख़त्म थियण ऐं चूंड नतीजनि दौरान धांधली थींदी आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सां इनकलाब ईंदो। हुकूमत जो कमु आवाम जे लाइ आसानी पैदा करणु आहे। असांजी कोशिश आहे त निज़ाम में एक गवर्नेंस आणियूं। इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म इमरान खान चयो त कानून वारी वज़ारत ते तमामु घणो कम जो दबाव आहे। असां बि शिकायत करियूं था त कानून वारी वज़ारत में फाइल वञे थी त ख़बर नथी पवे त केॾांहुं वई। वज़ीर-ए-आज़म चयो त विरासती सर्टिफिकेट खे हासिल करण वारे अमल खे आसान बणायो वियो आहे। लैंड रिकॉर्ड खे बि कंप्यूटराइज़ड करे रहिया आहियूं। पेपरलेस निज़ाम सां करप्शन जी गुंजाइश ई ख़तम थी वेंदी। इमरान खान चयो त अक्सर ईअं थींदो आहे त ज़मीननि जूं फाइलूं गुम थी वेंदियूं आहिनि या बाहि लॻी वेंदी आहे। अदालतुनि में अध खां वधीक केसिस ज़मीनुनि जा हूंदा आहिनि। अगस्त ताईं इस्लामाबाद जो ज़मीन रिकॉर्ड कंप्यूटराइज़ड थी वेंदो। उन चयो त असां चाहियूं था त समुंड पार पाकिस्तानी इलेक्शन में शामिल थियनि। 90 लख पाकिस्तानी मुल्क जो असासो आहिनि। उन्हनि जी उमाणियल रक़म सां मुल्क हले पियो।